सिंध यूनिवर्सिटी जामछोरो के वाइस चांसलर खिलाफ मुलाजमन तरफा हैदराबाद में एहतजाजी रैली कढ़ी प्रेस क्लब आडो धरणो हो। सिंध यूनिवर्सिटी के मुलाजमन तरफा मोहम्मद अली गांगरो की अगवानी में ओल्ड कैंपस का हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढ़ी वाइस चांसलर खिलाफ सख्त नारेबाजी कई वही। मुलाजमन सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त सिंडिकेट तरफा मुलाजमन लाइ पास कयल फैसले तहत हर साल लीव इन कैशमेंट की रक़म अदा कई वेंदी आहे जेका मुलाजमन जो कानूनी हक़ है। असा के हर साल ईद ते लीव इन कैशमेंट मिलंदी है जेका सिंडिकेट में कोड में पास थियल है जैमा असां पंहिंजनि बचड़नि जी ईद कंदा आहियूं जेका असांजी मोकल हुंदी है सालियानी वो जेको मुलाजिम न खाईंदो है उनके सालियानी लीव इन कैशमेंट में जेको ही मौजूदा वाइस चांसलर नथो दे ही चवे थो त इहा गैर कानूनी आहे। जॾहिं पाण वाइस चांसलर हुयो तॾहिं हिन पाण उहा लीव इन कैशमेंट वरती हुई हींअर असांखे चवे थो त इहा लीव इन कैशमेंट गैर कानूनी है। असां गुज़रियल 9 तारीख़ ते 21 तारीख़ ते उन खां पोइ 24 तारीख़ ते हिनखे दरखास्तूं ॾेई चुका आहियूं। वाइस चांसलर साहब जे लाइ इहा गैर कानूनी थी वई आहे त साईं जॾहिं तव्हां खां नथी डायरेक्टरशिप हले तव्हां मुलाज़िमनि जी पगारनि जो मसइलो हल नथा करे सघो त पोइ महिरबानी करे तव्हां इस्तीफ़ा ॾेई छॾियो। त जेको साल में मुलाज़िम मोकल न खाईंदो आहे उनखे उनजो उजूरो मिलंदो आहे जेको 3 ॾींहंनि जो ॾींदा आहिनि मोकल 45 ॾींहंनि जी हूंदी आहे। पर हर साल असां बाकारींदा हूं तॾहिं सिंडिकेट मां पास थियल आहे तक़रीबन असांखे 11 सालनि खां मिलंदड़ आहे मिले पई। सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर के घुर्जे त लीव इन कैशमेंट जी रक़म मुलाजमन के फौरी तौर ते अदा करे त जीअं हू ईद बेहतर नमूने गुज़ारे सघनि। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु ज़फर हकड़ो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।